जी अम्मा छा मसलो आहे तव्हां सां? जमीन जो मसलो आहे कीअं करूं के कबो पवठान करो का कोड़ी मयो माथे ए जेके चना मांडा रोशन आमन खान आइए जेके मरेगा माके गरी गए तो कुकरा मजो आदत कुकरा में एकरो जाए बेटा कंपनी जो है वाला बतायो है कंपनी में तो आनी जो हमदे के आयो पंजो ब्याज थोड़ा गरीब बंदी ना है ना सदीना जो घर बंदी ना वो धर्मदारा घणी ज़मीन आहे तव्हांजी अम्मा? ज़मीन त एकड़ 4 एकड़ एकड़ ते कोलो 3 एकड़ से 5 कोले 3 एकड़ ते कोलो कोलो ए हर बंदन में किया साजा से जेको जेको टेक्टर मन को चाही से क्या गाड़ो मुसाई तो हर काए मोने गाड़ो मुसाई तो ट्रैक्टर में गिरे गिरे पर कुछ होता ना गिरे पुलिस ने व्याओ जो यार लण पुलिस छा चवे थी गिरे गिरे मारे पैसा काई कछवा वाला दे हाथ से हले अपना ते कनी का सब ना पाजा जा बने मैं दिन ये नहीं बाप बनी बचिया तब भी ना शया खाने बाप बनी है क्यों ना बाप बनी कोई बनो कासे ना यार यार खाई ले बाप तो बोले बाप बनी तो बाप खर्चू सदरे समझो क्यों समझो खर्चू दरदारी धड़ी नो दरदारी कतल करण का असा के खंबरिया वता हनी असा दी जमीन ते कब्जो को वेठा हनी असा दे रिठे करते कब्जो को वेठा हनी असा के ट्रैक्टर में गिले गिले मारे असा जो मारू छोकरी कुटियो थने असा के डाढो कुटियो थने असा के भी गिले गिले मारे तन ता के ट्रैक्टर में था के गिले थने असा दी पुलिस रखी मुझे जाने वाली रश्वा खाए थी पैसा खाए थी नशवाले आई असर नहीं देती असा या उना खाए नहीं किया परदाने जो रश्वा हम जो वडेरन जो रश्वान जो था पैसा खाए नहीं किया असा के गिले गिले ट्रैक्टर में मारो थने कुटियो छा मसलो आहे? किथां जा रहवासी आहियो? किरो जा रहवासी आहियूं मोट हली आहे दर्शर बेटा किरो में यार जो असांखे लॻंदो आहे जेको अठाणो उन खां बाद में जेको आहे 3 साल थी विया आहिनि मुंहिंजी चाची आहे ख़रीद अॻे बि प्रेस क्लब ते दाद ॻाईंदी ईंदी आहे जरवारनि में ॻाईंदी ईंदी आहे हर जाइ ते ॻाईंदी ईंदी आहे एसपी वटि वई आहे आईजी वटि वई आहे डीएजी वटि वई आहे हिन सां को हक़ इंसाफ़ अञा थियो बि न आहे असां इहे चवंदा आहियूं त कई अहिड़े ग़रीब मज़लूम जी जेकॾहिं ज़मीन बि खाइनि ऐं हिननि खे धक बि मारनि बेवायूं औरतुनि खे हरू भरू नजाइज़ नाहक कुटनि ज़मीन बि हिननि जी आहे हिननि खे ज़मीन बि नथा ॾियनि उहे देश में लूटी आहे उहे बासर वॾेरा आहिनि उहे पीपी जा माण्हू आहिनि असां बि पीपी जा आहियूं पर छा आहे जो उहे धुर बणंदा आहिनि त हिन ग़रीबनि जो हक़ खसे असां जेको आहे ॾाढा खाऊं ईअं न थिए कंहिंसां इंसाफ़ थिए कंहिंजूं नियाणियूं करायूं दरपदर न थियनि हे ज़ुल्म जे इंतिहाई उथियल आहे हक़ इंसाफ़ थिए हिन ग़रीब खे ज़मीन जेकी आहे अॼु असां केस हलंदड़ हुयो जेको कोर्ट में वियासीं मुंहिंजा छोकिरा भाइटा नंढा हुया मां हुन सां पाण गॾिजी मां सौट आहियां अब्दुल करीम जो हे मुंहिंजी चाची आहे मुंहिंजी भाॼाई आहे हो मुंहिंजी नुंहुं आहे इन में जेको असां वियासीं 11 पंहिंजे हिते कोर्ट में जो वियासीं त असांखे फ़ोन अची वई त बाबा ज़मीन जेकी अव्हां जी रुकियल हुई रुकियल ज़मीन ते यारे एसोचे उन्हनि खे इजाज़त ॾिनी अलाए छा कयईं एतिरी करे हिननि जी ज़मीन वारे मां पाण फ़ोन कयो यारे एसोचे ॾे यूनिस कराई ॾे क्यों किरोई चौकी ॾे क्यों हर सिपाही खे फ़ोन कई जमादार कोई कोन आयो 11 कलाक 12 ताईं हिननि सां रेड हली आहे असां हाल मोटियाऊं मां गाॾी घुराई आहे यारे ताणे खणी आयो आहियां हो जेका पैसे वारी घुरायो हद में हिते अची करे हिननि खे इनकी दाख़िल करायूं अची हिन जो जेको पुराणी जो पुटु आहे अब्दुल करीम उहो यारे सोचे विहारे छॾियो आहे ॿ माण्हू धणी बचतान जा बि विहारे छॾिया अथसि असां इहा ॻाल्हि कई आहे त 107 जे यारे सोचे इहा ॻाल्हि कई 107 में मां चैलान करे छॾियुमि ॿिन्हिनि जा ठीकु आहे हिन सां जे इंसाफ़ न मिलियो सिंध आईजी ऐं डीआईजी खे चऊं था ख़ुदा करण सां अपील कयूं था त हिन सां इंसाफ़ थिए नजाइज़ नाहक नियाणियूं कंहिंजूं दरपदर न थियनि न रुलनि न अहिड़ो कंहिं सां वरी नाहक इंसाफ़ थिए वॾेरा आहिनि जागीरदार आहिनि पैसे वारा आहिनि पंहिंजे लाइ हिन खे ग़रीब जो हक़ न खाइनि हक़ खाइण जे लाइ हर इंसान थियो वंदो आहे त इन ग़रीब वटि का शइ न हुजे असां खाई वठूं उन खां बाद में असां इहा अपील कयूं था त ख़ुदा हिन सां इंसाफ़ थिए हिन सां अदल थिए
ना हक न थे कहीं गरीबन जो न्याणियों न कुड़जन कहीं जा बेवाह औरत अची करन के धक्का न लगन एक मिस्किन माण्हू एक मजदूरी वारो उन जी ज़मीन भी खसने ना हक जेको विड़न भी सही उन ते एफआईआर भी कन उन के बदन भी सही 15 ॾींहं जेल में हलियो वियो उन खे इहा ॻाल्हि कनि त ज़मीन जेकी आहे तूं असांखे लिखी ॾे जेको आहे पोइ तोखे आज़ादु कंदा त उन चयो भलिया मरी वञा ग़रीब आहे मुंहिंजी ज़िंदगी इहा ई आहे मां हलियो वञा जेल में भलिया हलियो वञा उन जी ज़मानत कराए कुराड़ी पिनी मंगी ज़मानत कराई पुट खे छॾाई वरी अॼु विड़िया अथनि अची साॻा माण्हू इन ज़मीन ते असां इहे चऊं था त असां हिन प्रेस क्लब ते आया आहियूं दुख खां न आया आहियूं दुख खां आया आहियूं सुख खां असां न आया आहियूं असां इहे चऊं था त हिन ग़रीब सां इंसाफ़ थिए अदल थिए